जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं गड़ी खेरो जे पंजगुली चौक ते, जिते जमियत उलमा इस्लाम पाकिस्तान गड़ी खेरो जे तरफ़ां जेकाबाद में शहीद थियल न्याणी हसीना खोसो जे क़त्ल ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो पियो वञे। नाज़रीन, ही अलाए कहिड़ो दजाली दौर आहे जिते सॼी सिंध में मासूम ॿारड़ा तक महफ़ूज़ न आहिनि ऐं हीउ जेको आहे ज़ुल्म ऐं नाहक जेको आहे आख़िर केसिताईं रहंदो। अचो त इन सिलसिले में हिन धरणे में मौजूद शुल्का सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू वधीक छा था। रहमान रहीम। अॼु जो असांजो ही एहतजाज अव्हांखे ख़बर आहे, सिंध जे अंदरि जेको ॿारनि सां ज़्यादती करे ऐं उन्हनि खे क़त्ल करे उन्हनि जे लाशनि खे नालियुनि जे अंदरि ऐं वाहन जे अंदरि जेको आहे लोढ़ियो पियो वञे ऐं उन सां गॾोगॾु ॿारनि सां जेको ज़ुल्म कयो पियो वञे ऐं बदअमनी जेका सिंध जे अंदरि थी रही आहे उन जे ख़िलाफ़ु आहे। असां इहो मुतालबो था कयूं त जेका मासूम हसीना खोसो जेकाबाद जे अंदरि उनखे क़त्ल करे ऐं उन जे जेको आहे लाश खे जेको आहे वाहे में फिटो कयो वियो आहे। असां मुतालबो था कयूं त उन जे खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं जेके बि माण्हू इन में मुलविस आहिनि उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, ताकी ॿिए कंहिंखे अहिड़ी ज़रूरत न थिए जो उहो कंहिं न्याणी सां अहिड़ी ज़्यादती करे ऐं उनखे जेको आहे अहिड़े ज़ुल्म जो निशानो बणाए सघे। उहो अहम मक़सदु इहो आहे त जेको न्याणी खोसनि जी जेका क़त्ल थी आहे मासूम 10 सालनि जी, उनजे मज़म्मत या उनजे कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ ताईं आहे। पर इहे वाक़िया सिंध में आम जाम थी विया आहिनि। फातिमा फलड़ो खां वठी जेकाबाद सिंध लेवल ते जेको आम थी वियो आहे। इहो हिकिड़ो असां ईअं था सम्झूं त इहो इंतिज़ामिया पाण थो कराए पियो या को अहिड़ो वॾो ताक़तवर धुर आहे उहो पाण कराए थो पियो जेको इहे शयूं बंदि नथा थी रहिया आहिनि। हाणे इन जे जाइ ते एसपी बि ज़िम्मेवारु आहे, डीएसपी बि ज़िम्मेवारु आहे, डीसी बि ज़िम्मेवारु आहे। इहे तमामु शख़्सियतूं जेके आहिनि उन्हनि जूं ज़िम्मेवारियूं त अवाम खे तोहफ़ो ॾिनो वञे। हाणे इन इलाइक़े जा जेके नवाब सरदार जेके मुतबिरीन आहिनि उन्हनि खे बि इहो ख़बर आहे त इहो वाक़ियो कंहिं कयो, छो कयो, केरु मुलविस आहिनि। लेकिन पोइ बि असां वटि हिकिड़ो रवाजु निकितो आहे त खून कर, उन खां पोइ क़ुर पाक खण चार मुत पर ॾाढी वारा वठी वञी पंहिंजो खून बख़्शाइजनि। लेकिन अहिड़ा खून, अहिड़ा क़त्ल जेके नाजाइज़ बेगुनाह हिकिड़े मासूमनि फ़र्शनि जो कयो वञे, उनजे मथां सियासत न कयो वञे, उनखे न बचायो वञे। उनजो सज़ा इहो मुक़ररु कयो वञे, उनखे रसो विझी के चौराहे ते उते लटकाए बीहारिजे जीअं उनखे इज ऐं भलायूं पटे खाइनि। उनखे असां मुज़म्मत था कयूं शइ जो शहीद पुट जी तरफ़ों अहिड़ो ज़ुल्म बंदि थियणु खपे ऐं अलाह खां ई दुआ या अलाह साईं इन ज़ालिम खे पंहिंजे गिरफ़्त में आण ऐं जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि खे पंहिंजे गिरफ़्त में आण। जमियत उलमा इस्लाम ऐं जमियत तलबा इस्लाम गड़ी खेर जे तरफ़ां अॼु एहतिजाजी मुज़ाहिरो रखियो वियो आहे। हिकु हफ़्तो पहिरियां जेकाबाद जे अंदरि मासूम हसीना खोसे सां ज़्यादती करे उनखे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। उनजे खून सां इंसाफ़ जे लाइ अॼु एहतिजाज आहे त उनजे खून में जेके बि हथ मुलविस आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे ऐं मासूम हसीना जे खून सां इंसाफ़ करे उन्हनि जे वारिसनि में पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे ऐं उनजे खून में जेके हथ मुलविस आहिनि उन्हनि खे अहिड़ो त सख़्तु सज़ा ॾिनो वञे जो इन वाक़े खां बाद सिंध जे अंदरि या जेकाबाद ऐं गड़ी खेर जे अंदरि कंहिं बि इलाइक़े में अहिड़ो को वाक़ियो रूनमा न थिए। असां आला अमलदारनि खां ख़ुसूसन असांजो SSP जेकाबाद ऐं DIG लाड़कानो ऐं IG सिंध खां इहो मुतालबो था कयूं त जेको असांजो इहो सानियो पेश आयो आहे जेकाबाद में उनजो नक बंदि करे उनखे घुटा ॾेई शाख में उछलायो वियो। सूरत में असां उनजो लाश खयो आहे ऐं असां आला अमलदारनि खां इंसाफ़ जी घुर था कयूं। मासूम जेके बि सिंध में उन्हनि जो रेप थी करे क़त्लेआम थिए थो पियो, जेकॾहिं मुलज़िमान ॾोहारियुनि खे फ़िलफ़ौर सज़ा ॾिनी वञे त शायदि अहिड़ा वाक़िया रोनमा न थियनि ऐं आला अमलदारनि मंझां वज़ीर आज़म, निगरान वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं आर्मी चीफ हाफ़िज़ मुनीर आसिम मुनीर को इहो मुतालबो थो कयां त मासूम इन सां हसीना खोसो सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, सिंध हिन वक़्तु जंहिं दजाली दौर मां गुज़रे पई जिते जेको आहे वहशत, बर्बरियत ऐं झंग जो कानून पियो हले, त ही माण्हू जेको आहे सुवाल पुछनि था त आख़िर हुकूमत किथे आहे। ही मासूम ॿारनि सां रेप, ही मासूम ॿारनि जो क़त्ल आख़िर सिंध केॾांहुं पई वञे। जमियत उलमा इस्लाम जे तरफ़ां गड़ी खेरो में ही जेको एहतजाज कयो वियो, हुननि जो चवणु आहे
शहीद हसीना खोसो जे कातिलनि खे गिरफ़्तार करे ऐं कैफ़रे किरदार ते पहुचायो वञे ऐं अहिड़नि वाक़िअनि खे ॿुधो ॾिनो वञे। जेकॾहिं ईअं न कयो वियो त आईंदा वरी का बि हसीना शहीद थींदी। कैमरामैन जयराम दास सां गॾु अमर सिंधी, जेकब न्यूज़, गढ़ी खेरो।